जे सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां क़ौमपरस्त अॻवान साले मोहम्मद शोराई जी 8हीं वरसी जे मौक़े ते क़ादिर बख़्श ज़हूर, महरम ठाराणी, साफ़ी सचल शोराई, रजब मंगड़ियो ऐं ॿियनि जी अॻवानी में मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। उन्ही मौक़े ते अॻवान क़ौमी पार्टी जे क़ादिर बख़्श ज़हूर, साफ़ी सचल शोराई मज़ार ते ॻाल्हाईंदे चयो त साले शोराई सिंध जे अजबी ख़ुशहाली आज़ादी वारी जिदोजहद में किरदारु अदा कयो। ये आरीसर ऐं बशीर ख़ान जो बि वेझो साथी हो। हिन कालाबाग डैम ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद में वॾो किरदारु अदा कयो। हारियुनि पीड़ितनि जे हक़नि लाइ बि हिन पाण पतोड़ियो। हिननि चयो त साले मोहम्मद शोराई खे जेलनि जूं सख़्तियूं बि झुकाए न सघियूं। अहिड़ा अमर किरदार हमेशह यादि रहंदा। मीरपुर बठोरो, रिपोर्टर अशरफ चांडियो।